नवदेरो में गोठाणन बिजली जी लोड शेडिंग ऐं पानी खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गोठाणन चयो त 24 कलाकनि मां 2 कलाक बिजली अचे थी। पानी खोट सबबि फसल सड़न पिया पानी ऐं बिजली ॾिनी वञे। वधीक तफ़सील ॿुधाए आहे नूर मोहम्मद सुमरो। बिजली ऐं पानी हर इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे। उन जी शदीद ज़रूरत उन वक़्त महसूस थींदी आहे जॾहिं गर्मीअ जो पारो 50 डिग्री खां बि वधी वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एमपीए फरियाल टालपुर जे चूंड तक जे ॻोठनि आगाणी ॻोठ, ट्रगड़, नंढा आगाणी, पारूअ जो ॻोठ, केहर, मेतला, शेख, वॾा आगाणीअ समेत 20 खां वधीक ॻोठनि जे ॻोठनि जी बिजली ऐं स्कार्प खाते जे 35 ट्यूबवेलनि जी बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ नवंदरो लाड़काणो रोड ते आगाणी लाड़े वटि रोड ते रुकावटूं रखी बायूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। रोड बंदि हुजण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में ट्रैफिक जाम थी वई ऐं सख़्तु गर्मीअ सबबि मुसाफ़िर परेशानियुनि जो शिकार थी विया। दरियाउनि, केनालनि, वाहुनि ऐं शाखुनि में पाणी न हुजण ऐं बिजली बंदि हुजण सबबि ज़रई ज़मीनूं सोकड़ जो शिकार थी वयूं आहिनि ऐं ॻोठाणनि जो जियापो अज़ियतनाक बणियल आहे। एहतजाज में शामिल मुज़ाहिरीन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। एसडीओ सजाद मेमण, ॿियो हिकिड़ो कमर शाह आहे, हिननि जो एसी आहे, इंजीनियर आहे, सभु इन ट्रैक ते हलण वारा माण्हू आहिनि। सिधी ॻाल्हि न हो ॿुधनि था, न असांजी सपोर्ट था कनि। असां चयोसीं अचो असांजे ॻोठनि में वेहो त तव्हांखे डोमेस्टिक पेमेंट करायूं, तव्हांखे ऑफिसूं ॾियूं, तव्हांखे दुकान खोले ॾियूं जिते तव्हांजा LS LM अचनि। ॻोठ में बि जेको पेमेंट न करे उनजो नोट कटियो, जेको पाड़ियो सॼो नथो करे पेमेंट त उनजो ट्रांसफार्मर कटियो। हिन वक़्तु तक़रीबन 20 ॻोठनि जी ऐं 30-35 स्कार्प जा ट्यूबवेल आहिनि। हिन वक़्तु वॾो मेन इशू असांजा पाणीअ जो आहे। असांजूं सब्जियूं सड़नि थियूं, गुलाबनि जा गुल आहिनि उहे सड़नि था, ज़ैतून सड़नि था। उनजे करे असां रोड ते बीठा आहियूं। जेकॾहिं इहो असांजो मामिलो हल न थींदो त हे दायरा कार अञा वधंदो। 23 कलाक 24 कलाक बंदि, 23 खां 24 कलाक बंदि की पिया। वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। परेशान हुने असांजा ॿिज पोखियल उहे सड़ी आहे, फितर सड़ी आहे, तबाही थी वई। बाटार कन जो ई चुके पई। बसि आसरा कूड़ा डटा, हीअं था कयूं, हूअं था कयूं, फलाण था कयूं, टीर था कयूं, रुगो डटा आसरा कूड़ा। एहतजाज मजबूरी असांजी एहतजाज करण ते झारखंड असांखे बिजली खे खपे। असांजा ट्यूबवेल बंदि पिया आहिनि, बिजली ॾियणु खपे। जेको आहे असांजी पोखां सुकी वियो, बिज सुकी आहे। असां ग़रीब अवाम मरियासीं। बाग़ाई ठेकेदार ठीको वठनि था, बाग़ सड़नि था, गुल असांजा सड़नि था। असां सारनि जे फसल लाइ बिजू छाते पोखियूं। राति जो असांजा बचड़ा तड़फनि था। असां पंहिंजा माण्हू साड़ींदासीं मगर असां छॾींदासीं कोन। अलाह लॻे असांजे लाइ बिजली 8 कलाक असांखे हलणु खपे। में हे सभिनी ॻोठ वारनि खां डायरेक्ट जेका आहे उगाड़ी कंदा हर महीने ऐं बिजली बि सुठी ॾींदा। और जॾहिं खां वठी असां उहे बिल पियारणु शुरू कया आहिनि ऐं हिननि जी इहा रुश्वत जेका बंदि कई आहे त उतां उन ॾींहं खां वठी वरी हिननि असां सां इहो वेर विधो आहे। 12 कलाक ऑफिशियली असांखे मिलियल आहे, 12 कलाक लोड शेडिंग आहे। 12 कलाकनि मां बि हाणे असांखे 2 कलाक बिजली थी मिले ऐं उहा 2 कलाक बि जेका आहे उन्हनि में बि काफ़ी दफ़ा उहा बिजली ट्रिप था कराइनि। हाणे असांजो सॼो इलाइक़ो जेको आहे एग्रो बेस्ड आहे। हाणे असां वटि न दरिया में पाणी आहे, न दादू कनाल में पाणी आहे। पाणीअ जो इशू हले थो सॼे सिंध में। त ज़ाहिर आहे त सॼो असांजो जेको डिपेंड करे थो त सरकारी ट्यूबवेलनि ते करे थो या प्राइवेट जेके ट्यूबवेल आहिनि जेके न त बिजलीअ ते हलनि था उन्हनि ते करे थो। हाणे उहे बंदि आहिनि। गुलाब जा गुल उहे सड़नि था, भाॼियूं सब्जियूं उहे सड़नि थियूं, ज़ैतून सड़नि था ऐं सॼो इलाइक़ो जेको आहे जेको अरबें रुपया जेको आहे साल में पैदा कंदो आहे उहो हिन वक़्तु दाव ते लॻल आहे। त हाणे ज़ाहिर आहे त असांजो जॾहिं मसइलो सर्वाइवल ऐं ज़िंदगी मौत जो हुजे त असां त माण्हू खां पोइ न टंदासीं। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि पीपल्स पार्टी क़यादत वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि ऐं सेबको अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठनि जी बिजली बहाल करे ट्यूबवेलनि जी बंदि कयल बिजलीअ जी फराहमीअ खे यकीनी बणायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाईंदे सेबको अमलदारनि जे ऑफिस जो घेराव कयो वेंदो। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।